पाकिस्तान तहरीक इंसाफ स्टूडेंट्स फेडरेशन के अगवान दीपक कुमार जरमानी सिंध जो गरीब मानू शिकार करे तो उनके मथा पुलिस हावी है, उनके मथा हर इदारो मथा हावी थे तो वॾो शिकार करे तो उनते को मतलब सब उन सपोर्ट में बीठा न पुलिस उन सपोर्ट में जी बीठी। आसिफ मल्ला इरफान शौक की अगवानी में शिकार जेके आम गरीब को करे तो उन लाइ मसलो कोन्हे, पर जॾहिं को वॾो माण्हू करे थो या कराए थो पोइ जॾहिं रिपोर्ट थिए थी उन खां पोइ जेके असांजा वॾेरा आहिनि आपे मां निकिरी वञनि था। साॻियो इहो दादू में थियो आहे। खैबर प्रेस क्लब ते दादू जे बाअसर एमएनए रफीक जमाली खिलाफ ऐं सीनियर सहाफ़ी चीफ एडिटर खलील अहमद कुरैशी के हक़ में एहतजाज किया वियो। ओवरऑल मीडिया ते होम वडेरन जी तमाम वडी कावड़ होंदी है, छो तो वडेरन के पहलू भेरो सिंधी मीडिया ही है जे सफ़ा वाइको कयो अवाम जे अॻियां त हिन जा कहिड़ा किना ऐं गंदा कम आहिनि, केॾा ई अवाम दुश्मन जेको तो टोलो आहे। ऐं सच चवंदो त इहो वडेरो जेको आहे सो सिंधी क़ौम जे मथां हिकिड़ो बोझ आहे, ज़ाइद जेको हिकिड़ो उज़्व आहे सिंधी समाज जो। तफसील मौजूद पीटीआई स्टूडेंट्स फेडरेशन के अगवान दीपक कुमार जरमानी आसिफ मल्ला इरफान शौक की अगवानी में खैबर प्रेस क्लब के सामू दादू के बाअसर एमएनए रफीक जमाली के खिलाफ ऐं सीनियर सहाफ़ी चीफ एडिटर खलील अहमद कुरैशी के हक़ में एहतजाज किया वियो। उन मौके ते अगवानन जो चवण हो त दादू में जो सिंध की सोच है खबर लगाई ये शिकार जेके आम गरीब को करे तो उन लाइ मसलो कोन्हे, पर जॾहिं को वॾो माण्हू करे थो या कराए थो पोइ जॾहिं रिपोर्ट थिए थी उन खां पोइ जेके असांजा वॾेरा आहिनि आपे मां निकिरी वञनि था। साॻियो इहो दादू में थियो आहे। ओवरऑल मीडिया ते होम वडेरन जी तमाम वडी कावड़ होंदी है, छो तो वडेरन के पहलू भेरो सिंधी मीडिया ही है जे सफ़ा वाइको कयो अवाम जे अॻियां त हिन जा कहिड़ा किना ऐं गंदा कम आहिनि, केॾा ई अवाम दुश्मन जेको तो टोलो आहे। ऐं सच चवंदो त इहो वडेरो जेको आहे सो सिंधी क़ौम जे मथां हिकिड़ो बोझ आहे, ज़ाइद जेको हिकिड़ो उज़्व आहे सिंधी समाज जो। असांजे जेको सीनियर सहाफ़ी आहे खलील अहमद कुरैशी जंहिं ते पूरी एफआईआर कई आहे हिकिड़े एमएनए रफ़ीक जमाली, तो असां अॼु पूरा जेके सहाफ़ी आहियूं उन असां मज़म्मत था करियूं ऐं जेके उनमें सियासी समाज जे अॻवान असां टोटल गॾु आहियूं उन्हनि सां ऐं जेके असां मुतालबो था करियूं हाई कोर्ट खां त इन साफ़ जांच कई वञे ऐं इन एमएनए खे जेको आहे उन जेको कंहिंखे किरदारु पहुचाए ऐं पूरी एफआईआर जेकी आहे उहा ख़तमु कई वञे। रिकॉर्ड करायो है कुछ ॾींहं अॻु पंहिंजो कुछ राणीपुर जा माण्हुनि दादू में शिकार कयो, बाअसर दादू जो एमएनए रफीक जमाली जे पुट पुराई में उन्होंने शिकार कयो त ख़बर असांजो चीफ एडिटर रोज़ानी सिंधी सोच अख़बार खलील अहमद कुरैशी वटि पहुती, जेका असांजे अख़बार पहिरीं हुनखे शाया कयो। सिंध जो गरीब मानू शिकार करे तो उनके मथा पुलिस हावी है, उनके मथा हर इदारो मथा हावी थे तो वॾो शिकार करे तो उनते को मतलब सब उन सपोर्ट में बीठा न पुलिस उन सपोर्ट में जी बीठी है। एमएनए रफीक जमाली उन ते पूरी एफआईआर दाखिल कराई है, उन लाइ मुज़ामत कयूं था। मेरा महिरबानी आईजी सिंध डीआईजी वज़ीर आला वज़ीर आज़म पाकिस्तान साहब वज़ीर आला सिंध साहब ऐं आला इख्तियार खां मुतालबो कयूं था बराए महिरबानी इनके जेको आहे उन ते पूरी एफआईआर ख़तमु कई वञे ऐं फिलहाल में रफीक जमाली जेके एफआईआर खलील अहमद कुरैशी पारां हरण के शिकार वारी खबर शाया करण ते दादू जे एमएनए रफीक जमाली मछरजी पियो, जंहिंखां पोइ वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट जे कुछ नाइल ऑफिसरन ऐं एमएनए रफीक जमाली गॾिजी सिंध जे सीनियर सहाफ़ी खलील अहमद कुरैशी मथां कूड़ी एफआईआर कटाए सॼी सिंध जे सहाफ़त ते वार कयो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ हमेशा सहाफ़त की इज्जत कई आहे, जेको सहाफ़ी भाइरन जो हक़ आहे। तहरीक इंसाफ सिंध की सहाफ़त से गड हर कदम ते गड आहे। उन वधीक चयो त सिंधी मीडिया सिंध दुश्मन वडेरन के वाइखो कयो आहे। वडेरन हमेशा सिंध की आवाम के तबाह कयो आहे। सिंध जो को गरीब शिकार करे हाँ त सब गॾिजी गरीब ते ॾमरजी पऊं हाँ, पर अफसोस हिते शिकार करण वारो दादू जो बाअसर एमएनए रफीक जमाली जो खास मानू आहे, जैते सब इदारा खामोश आहिन। असा सब खलील अहमद कुरैशी से गॾु आहियूं। असा वज़ीर आज़म पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध ऐं हाई कोर्ट सिंध का मुतालबो था कयूं त खलील अहमद कुरैशी मथा कूड़ी एफआईआर खत्म करे सभिनी सहाफ़िन के अहिड़नि नाअहल वडेरन का तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे।